नाज़रीन हाणे रुकंदासीं खिप्रो जो बेदर्दी सां क़तल थियल इमाम बख्श दर्स जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ समें माण्हुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। अव्हांखे आगाह कंदा हलूं, अहम ख़बर आहे खिप्रो मां बेदर्दी सां क़तल थियल इमाम बख्श दर्स जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ समें माण्हुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। मुज़ाहिरे ऐं धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे, जॾहिं त केतिरियूं ई गाॾियूं बीहजी वियूं आहिनि। अव्हांखे अपडेट कंदा हलूं, ब्रेकिंग न्यूज़ आहे खिप्रो मां। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे खिप्रो मां असद अली शाह सां। जी असद, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल संजा, ही खिप्रो जो ॻोठ आहे मथुण, जिते कुछ ॾींहं अॻु चालिया बिरादरी जो बासर वॾेरो हो, जंहिं पारां हिकु दर्स बिरादरी जो इमाम बख्श दर्स हो, जंहिंखे कुआरनि सां बेदर्दी सां क़तल कयो हो, जंहिंजी खाई थाणे ते FIR 4 ॼणनि ते पिणु दाख़िल आहे। पर पुलिस हेल ताईं केस दाख़िल हुअण बावजूदि 3 जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। हिकु जेको मुख्य जवाबदार जेको उमर चाइनियो आहे उहो अञा ताईं गिरफ़्तार न आहे थी सघियो, जंहिंजे ख़िलाफ़ अॼु दर्स बिरादरी, उन खां अलावा शेवल सोसाइटी, बाशऊर शहरनि पारां सवनि जे तइदाद में गॾु थी खिप्रो जो जेको शहीद चौक आहे उन ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। धरणे सबबि ट्रैफ़िक पिणु मुअतल रही, पर तक़रीबन कलाक गुज़रण जे बावजूदि अञा ताईं को बि जेको ज़िम्मेवार ऑफिसर जेको पुलिस जो आहे या इंतज़ामिया आहे उहा ॻाल्हियुनि लाइ जेको अञा ताईं न आहे कोई बि, जंहिंजे करे धरणो जेको आहे उहो अञा ताईं बरक़रार आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त मुख्य क़ातिल जेको आहे उनखे फौरन गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जी, महिरबानी जी असद आगाह करण लाइ।